वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में पक्को पाथारीदार असां वटि मौजूदु आहे, जंहिंखां मुख़्तलिफ़ असां सवाल पुछूं था ऐं वॾा हू इंकिशाफ़ करे रहियो आहे पंहिंजे हिन कारोबार जे हिसाब सां, जेको पाथारीदारी जो कारोबार हिननि शुरू कयो आहे। साईं पक्का पाथारीदार साहिबु, इहो ॿुधायो त तव्हांजा पाण में दुश्मनियूं बि हूंदियूं? हिकिड़ो माण्हू अगरि कोई ॿियो टोलो अगवा करे आयो आहे त तव्हां उनखां उहो छॾाइण जे लाइ बि उन सां दुश्मनी कंदा आहियो? न, असांजो जेको आहे सो इहो सॼो पैसे जी लेन देन हूंदी आहे, विकिणंदा आहियूं असां हुनखे। अच्छा, पर्ची सिस्टम हूंदो आहे। फ़र्ज़ु कयो असां हुनखे अगवा करायो, सम्झो मुंहिंजा जेके नेटवर्क में आहिनि तक़रीबन 10 टोला जेके आहिनि अगवा थी वियो, मुखालिफ़ धड़ो बि त हूंदो न तव्हां? हा, उनखे मुंहिंजी पर्ची मिली वेंदी। अच्छा बाबा हाणे तूं 2 सालनि ताईं अगवा न थींदे, बाक़ाइदे ठपे सां रसीद हूंदसि। 2 सालनि ताईं हाणे तव्हांजे घर जो भाती को बि अगवा न थींदो। 2 सालनि खां पोइ असांजी गारंटी ख़तमु आहे। अच्छा, हा, ईअं इहो पासा असूल आहे। पक्को कमु कंदा आहियो? पक्को कमु हूंदो आहे। श्योरिटी ॾींदा आहियो त तूं असांखे हेतिरो भुंग ॾे 2 सालनि ताईं तो कोई 2 साल केरु तोखे अगवा न कंदो। अच्छा, बाक़ी पुलिस ॼाणे तूं ॼाणे। इहो बाक़ाइदे तव्हां वटि सिस्टम ठहियलु आहे? सिस्टम असां वटि वरी ईअं थींदो आहे, जो होॾो जीअं आज़ादु थींदो सिधो पुलिस वटि, वरी पुलिस जेको आहे हुनखां पंहिंजो माल अलॻि वठंदी। त बाबा कीअं आज़ादु थिए, पैसा भरे, छा कई हे हो, वरी पुलिस में 2-3 रुपया अलॻि ॾींदो। माना इन कारोबार में तव्हां ज़मीनूं बि ठाहे विया हो, लखापति थी विया हो, करोड़पति बि हूंदो मूंखे लॻे थो। तव्हां हिकिड़ो किसो मशहूरु आहे, तव्हां कार वरिती नई जॾहिं तव्हां वञो पिया रोड सां त का चाढ़ी हुई, गॾु गारो को टच थियो तव्हांजी गाॾी सां? हाणे इहो किसो तमामु पुराणो आहे। मां कार वरिती न, में स्विफ्ट कारियूं आहियूं। हाणे ईअं जो थियो, जेको आहे सो शहर में मां ईंदो हुउमि त हारून वॼाईंदो हुउमि। अच्छा, हारून वॼाए गाॾी खे टर, सभु माण्हू भॼी वेंदा। पक्को पाथारीदार अची वियो? पक्को पाथारीदार अची वियो। पोइ मथे जेको आहे सो हिकिड़ो गॾा गाॾो वारो वञे पियो, गॾा घराईंदो, त पोइ मां हारून ॾिनामांसि त भउ मां मथे खणी चाढ़ी हुई हिकिड़ी, ऐं चाढ़ी ते मथे ईअं जे चढ़ियो त गॾा गाॾो खणी पोइ हिते थो मोटाई डज़ कार जे शीशे में। बती जेकी बती भञी नई कार जी, मां लही करे जेको आहे वठि चाबी, गाॾी हुनखे ॾेई छॾियो? हे वठि चाबी, नई गाॾी भरे ॾे। हो वरी अहिड़ो मश्कूर हुजे, अलाए छा पेरनि में किरी पियो। पका साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, गॾा गाॾो वठो तव्हां, कार तव्हां मूंखे ॾे, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। पोइ त मां कुटियोमांसि, लकुणो हुजे बांस जो, ईअं अची वरितोमांसि डंडे सां। त माना इहे वाक़िया थियनि था अहिड़े क़िस्म जा। अच्छा, हा, वॾी ॻाल्हि आहे। यानी तव्हां पंहिंजी कार जो शीशो तव्हांजो भॼी पियो त तव्हां गॾा गाॾे खे चाबी ॾेई छॾी त मूंखे गाॾी पूरी भराए ॾे। मां इहो चयोमांसि, हो वरी मश्करी में चई, पोइ त कुट ॿधायोमांसि, पोइ जेल में हलियो वियो। अच्छा, घणो वक़्तु यानी पुलिस में मथी लेवल ताईं तव्हांजा वास्ता आहिनि? अलाही महिरबानी आहे। घणा वरी असां ॾिसंदा आहियूं, को माण्हू को सुरीलो आहे, ताक़त वारा, पाण खे मोतबर सम्झाए थो, हुनखे हिकिड़ो खून कराए, पोइ हुनखे असां पाण सां भागेलो कराईंदा आहियूं। अच्छा, धाड़ेल जेके आहिनि उन्हनि सां गॾाए छॾींदा आहियूं, भागेलो थी वियो। पुलिस कढाओ, होॾो मिट जेके जंहिंजो क़तलु करे आया हुआ उहे कढनि। हाणे उहा असांजी पाण माना ताक़त त हुई हुनखे, हुन क़तलु त कयो। अहिड़ा माण्हू बि असां खोड़ भागेला कया आहिनि। अच्छा, हा, घणे क़दुरु ॾिठो वियो आहे जेके इहे थियनि था धाड़ेल या इहे चोर, त उन्हनि जो मतिलबु उहे असरु वठनि था असांजे ड्रामनि मां, जेके ड्रामा ॾेखारिया था वञनि? छा इहा ॻाल्हि सही आहे? इहा बि हक़ीक़त आहे। असां वटि फिल्मूं आहिनि, बाक़ाइदे डिशूं लॻल आहिनि, कचे में डिशूं लॻल, पोइ ड्रामा जेके हलनि था ओड़े तरीक़े जो, वरी उहे सम्झि हिकिड़े सिख्या थी हले पई न। धाड़ेल वारा जेके ड्रामा आहिनि, फिल्मुनि मां ड्रामनि मां सिखनि था। साईं मां चवां थो त शौक़िया धाड़ेल थियनि अचनि था। हा, 2007 में तक़रीबन 5000 फिल्मूं आयूं हिकिड़े साल में धाड़ेलनि ते। हिकिड़ो त डायरेक्टर आयो मूंखे, मूंखे चयो तूं पाण बि किरदारु कर। अच्छा, इन मां असली धाड़ेलनि में असांजा किरदार कया अथई। अच्छा, हिकिड़ी फिल्म जो त राइटर चोर हो ऐं डायरेक्टर धाड़ेल हो, बाक़ाइदे हलियो वियो। अच्छा, फिल्म हली वई, ख़बर न पई। मतिलबु सीडी फिल्मूं जेके अची वियूं लोकल, हिकिड़ी त मां ॾिठो पोस्टर में लिखियलु क़यामत बलोच। क़यामत, हा, बस मुख़्तलिफ़ नाला, कहर, ज़ुल्म, बाहे, तूफ़ान, भाई इहो छा मतिलबु? कारो तूफ़ान। त इन सां छा मैसेज थो वञे मीडिया जे ज़रिए? त छा कुझु बि न आहे, सॼो इहो माना धाड़ेलनि खे सिखिया आहे न। हिकिड़े डायरेक्टर जो फिल्म खणी आयो, चए बाबा हेॾे कंदो ई न कंदो, बसि ईअं जो फिल्म ॾिठी त बाक़ी हेॾे कंदो ई न कयोसीं। फिल्म ढज़क हाणे गोली खुटे त मूं हेॾे कयूं, सॼी 3 कलाक फिल्म रुगो गोलियूं हली। जेका बाबू मस्तोई फिल्म ठाही शायदि? बाबू मस्तोई जेकी फिल्म ठाही। बाबू मस्तोई पाण बि थोरो ईअं लॻंदो आहे ॾिसण में, थोरो धाड़ेल टाइप। धाड़ेल छा जो आहे, बाक़ी मड़े इहे चपरासी आहे धाड़ेल। अच्छा, भला मौलादाद अहिड़ा धाड़ेल थींदा छा? मौलादाद कंहिं दौर में धाड़ेल हुयो, पर हाणे न आहे, तौबा करे छॾी ज़िया जे दौर में। अच्छा, हा, अज़ीज़ सांगी बि तौबा करे छॾी। तौबा ताइब थी? हा, इहे तौबा ताइब थी विया।
पर उन कैरेक्टर जेको कंदो आहे त लॻंदो आहे हक़ीक़त जो रंग हूंदो आहे। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, जेको माण्हू चए हुन मां गुज़रंदो थो हुनखे हक़ीक़त लॻो त लॻंदो त ईअं बि त न आहे न, हाणे हू त आर्टिस्ट आहे, मिसाल हाणे असद कुरैशी त आर्टिस्ट आहे, उहो जेकॾहिं उहो कैरेक्टर करे थो त छा उहो न प्रोसेस मां गुज़रियो आहे, उहो रहियो आहे को माज़ी में उहो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, जे दिलीप कुमार जेको हो उनजो हिकिड़ो को इंटरव्यू ॿुधाइनि पिया त उहो बि जंहिं महिल हिकिड़ो को फ़क़ीर पिनण वारे जो किरदारु कयईं त फ़क़ीर सां गॾु रहियो, तॾहिं उहो कयईं त ज़ाहिर जेके धाड़ेल जो किरदारु कंदा ॼण ओरिजिनल धाड़ेल आहे। अच्छा, असां मज़ो असली असली धाड़ेल ईअं न कंदा आहिनि। मतिलबु जेके इन्हनि ते फिल्मूं ठहनि थियूं जीअं परू चांडियो ठही या मोहिब शीदी ठही, अली गौहर ठही, त उन्हनि जे ज़िंदगीअ ते ठहियल आहिनि उहे फिल्म, बिल्कुलु सही, पर उन्हनि में उन्हनि जी एंड जेका ॾेखारी वई ॾाढी ख़राबु ॾेखारी। बिल्कुलु बिल्कुलु एंड त वाक़ई ख़राबु थिए थी, एंड कमनि जी सही आख़िरत ख़राबु थिए थी। कहिड़ी ज़िंदगी हाणे ॾिसो त जेको धाड़ेल आहे उनजे लाइ पटका बि मां वठी वञा, कपिड़ा बि मां वठी वञा शहर मां, जलेबी थी, केलो थियो, कोई पकोड़ो थियो, उहो बि मां शहर में वठी वञा। उहो पाण त माना अचनि ई राति जो को माण्हू अॻुवा करिणो आहे या ॾींहं जो अचनि त को अहिड़ो सिस्टम करे, माना उहो इहे बि अयाशूं नथा करे सघनि। को केलो खाधो, सूफ़ खाधो, को अंगूर खाधो, मिसाल हिकिड़ो को जलेबी खाधी, उहे बि तव्हां फैसिलिटेट कयो था उन्हनि खे, उन्हनि खे ॾियूं था वञो त आवाम खे बि फैसिलिटेट कयो, बिल्कुलु यानी होॾो बि मरणो बि खाओ था, परणो बि खाओ, बिल्कुलु सही, यानी जंहिंजो माण्हू अॻुवा थियो आहे उन खां बि पैसा वठो था कमीशन, उन खां वठो ऐं हुननि खां बि वठो था जंहिं माण्हू अॻुवा कयो आहे, बिल्कुलु माना ॿिन्ही पासनि खां खाओ था। बाक़ाइदे पोइ तव्हां त वधीक माना फ़ाइदे में वियो, सही। वरी स्टेट एजेंट थी वियो ॿियो छा? मां तव्हांखे ॿुधायां दोस्ती जा असां अहिड़ा पका आहियूं, असांजी यारी पुलिस सां अहिड़ी वरी जो पुलिस वारा 2-2 ॾींहं असां वटि रहनि, असां पुलिस वटि रहूं, वञी का ॻाल्हि ई कोन्हे का, या अहिड़े क़िस्म जा तव्हांजी मीडिया जा माण्हू नुमाइंदा वग़ैरह असां वटि 3-3 ॾींहं 4-4 ॾींहं मानियूं खाइनि रहनि अची करे, हे तूफ़ा ताहे भले छा छा, वरी असां हुन ॾे अचूं त हुन ॾे हिकिड़ो तव्हांजी मीडिया जो माण्हू हुन हिकिड़ी कार अॻुवा कईसीं नई, सॼा हुन में असां हणींदासीं, टायर बि हणींदासीं, असां इंजण बि हणींदासीं, मतिलबु कार मोटरसाइकिल इहे बि त चोरी थियनि थियूं, उहे बि तव्हां छॾाए ॾियो था? उहे बि छॾाए ॾियूं था, या हुनजो सामान कढी करे किथे फिटी करे बाहि ॾियसि, अच्छा, हा सामान कढी करे वरी पोइ यार दोस्त खे वरी हणी ॾियूं था फ्री में बि, यार दोस्त यारी बि निभायो था, यारी बि निभायूं था, इहो मसइलो वॾी ॻाल्हि आहे। त तव्हां पोइ धरती सां सचा त न थियो तव्हां, धरती धड़नि सां जेका हालत कयो था? अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि धरती धणी वरी पाण कहिड़ा सचा आहिनि, पाण कहिड़ा सचा आहिनि, गटर जेको आहे माले जो जेको गटर आहे उहो साफ़ु नथा कराए सघनि। हाणे मैं शहर में मां घिरंदो वञा त जेको आहे सो कंहिं जेको आहे सो हुन में घिरियो आहे, गप में घिरियो आहे, कंहिं ॿेले में घिरियो आहे, ईअं पाचा मथे करे गटर खोलिया पिया आहिनि। शहर में रहनि था न धरती धणी बि, उहो बि त कमु कनि न, पर ग़रीब ऐं अॿोझ माण्हुनि खे खणण मां तव्हांखे छा थो करे? पैसा, ग़रीब माण्हू पैसा किथां ॾेई सघंदो? छो न ॾींदो, हुनजो पीउ बि पैसा ॾींदो, हाणे जॾहिं तोखे अॻुवा कंदा तूं पैसा न ॾेई सघंदे छा? मिसाल हिकिड़ो कर, कीअं न ॾींदो, ॿीहर वरी अचण खणी करियां, इहो छा चयो? इहो छा चयो साईं? ॾींहं में शइ हस्ते न कयो ख़बर पई छा प्रोग्राम पियो हले, तव्हां छा पिया कयो साईं? छा प्रोग्राम पियो हले, ईअं न कयो, ॾिसो प्रोग्राम छा, इहो छा पिया कयो? थोरो थींदो आहे न, खणी अरे ॿुधो इहो न हलाइजो, कैमरा कट करे छॾिजो।